नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या बनी इस्राईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व अन्नी फ़द्दलतुकुम अलल आलमीन। वत्तक़ू यौमन ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैअन वला युक़बलु मिन्हा शफ़ाअतुन वला युअख़ज़ु मिन्हा अदलुन वला हुम युंसरून। सदक़ल्लाहुल अज़ीम। मोजाज़ी दोस्तों, मुसलमान भाइरों, बनी इसराइल जो ज़िक्र अञा हली रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला इन खां पोइ आयतुनि में बनी इसराइल जे मथां जेके नेमतूं फरमायूं उन्हनि जो इजमालन बयान थी चुको। हितां खां अल्लाह तबारक व तआला उन्हनि नेमतुनि जो तफ़सील बयान फरमाए रहियो आहे। मूं अव्हांखे ॿुधायो त इसराइल जेको आहे इहो हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो लक़ब आहे। इसराइल जी माना आहे अल्लाह जो बानो। अब्दुल्लाह जो मुतरादिफ़ इसराइल आहे। याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो लक़ब हो। या बनी इसराइल, ए इसराइल जा औलाद। बनी चइबा औलाद खे। हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं हज़ारे पैगम्बर अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल में मोकिलिया। बनी इसराइल मंझां अल्लाह तबारक व तआला हज़ारे शख़्सन खे नबूअत अता फ़रमाई। अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल जे मथां जेके नेमतूं कयूं हुयूं उन्हनि जो तफ़सीली ज़िक्र अचे पियो। रब्बे ज़ुल जलाल फ़रमायो, या बनी इसराइल, ए बनी इसराइलो, उज़्कुरू निअमती, मुंहिंजी नेमत खे यादि कयो। कहिड़ी नेमत? अल्लती अनअमतु अलैकुम, उहे नेमतूं जेके मूं तव्हांजे मथां कयूं। व अन्नी फ़द्दलतुकुम, ऐं बेशक मूं तव्हांखे फ़ज़ीलत ॾिनी अलल आलमीन, जहान वारनि ते। जहान वारनि ते मूं तव्हांखे इज़त ऐं फ़ज़ीलत अज़मत ॾिनी। तमामु धरतीअ ते तमामु इंसाननि खां वधीक मर्तबो मूं तव्हांखे ॾिनो। हिते सुवाल पैदा थींदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका हीअ उम्मत मुहम्मदिया जेका भलारी उम्मत आहे, छा बनी इसराइल खे उन ते बि फ़ौक़ियत हासिल आहे? छा बनी इसराइल जी इज़त उम्मत मुहम्मदिया खां बि मथे आहे? जो अल्लाह तबारक व तआला फ़रमायो, अन्नी फ़ज़्ज़लतुकुम अलल आलमीन, ए बनी इसराइलो, मूं तव्हांखे फ़ज़ीलत ॾिनी आहे जहान वारनि ते। जहान वारनि में त उम्मत मुहम्मदिया बि दाख़िल आहे। छा बनी इसराइल जो मर्तबो उम्मत मुहम्मदिया खां मथे आहे? उन जो जवाब हीअ आहे, बनी इसराइल जे लाइ अल्लाह तबारक व तआला जेको फ़रमायो त मूं तव्हांखे जहान वारनि ते फ़ज़ीलत ॾिनी, इहो बनी इसराइल जे ज़माने जे एतबार सां अल्लाह तबारक व तआला फ़रमायो आहे। जंहिं वक़्तु इहे बनी इसराइल मौजूदु हा, जंहिं वक़्तु इन बनी इसराइल जो उरूज हो,
जे वक़्तु इहे बनी इसराईल अल्लाह तबारक व तआला जे नबियुनि जी फरमान बरदारीअ ते ज़िंदगी गुज़ारींदा हुआ त अल्लाह तबारक व तआला उन वक़्त में इन्हनि बनी इसराईलनि खे तमामु जहान वारनि ते फज़ीलत ॾिनी। जॾहिं इन्हनि नबियुनि जी तालीम खे छॾियो, अल्लाह तबारक व तआला सां कयल वादे खे हिननि न पाढ़ियो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी करे हिननि न मञियो, क़ौमी तअस्सुब जे करे, मज़हबी इक़्तिदार जे करे, हसद जे करे हिननि मुहम्मद मुस्तफ़ा खे बि न मञियो, मुहम्मद मुस्तफ़ा जे मथां नाज़िल थियल किताब क़ुरान मजीद खे बि न मञियो, जंहिंजो बयानु गुज़िरियल आयतुनि में थी आयो। उन खां अॻु में बनी इसराईल जॾहिं उरूज में हा, अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे नेमतूं ज़ाहिरी बि ॾिनियूं, बातिनी बि ॾिनियूं। उन वक़्त जी ॻाल्हि आहे त अल्लाह तबारक व तआला हिननि खे जहान वारनि ते फज़ीलत ॾिनी। हिननि खां वधीक इज़त ऐं मर्तबे में को शख़्स न हो। बनी इसराईल खे अल्लाह तबारक व तआला उन वक़्त में धरतीअ ते तमामु वॾी फज़ीलत बख़्शी। कीअं फज़ीलत बख़्शई? बातिनी नेमतूं बि ॾिनई, ज़ाहिरी नेमतूं बि ॾिनई। ज़ाहिरी नेमतूं हिननि खे इहे मिलियूं जो हिननि जे ख़ानदान मंझां, हिननि जे क़बीले मंझां काफ़ी सारा बादशाह बणिया, काफ़ी सारा बादशाहनि सां गॾोगॾु नबी बणिया। ज़ाहिरी फज़ीलत हिननि खे इहा ई जो हिननि जा ख़ानदान जा माण्हू बादशाह ऐं सरदार थिया। हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला आख़िरी ज़माने में बादशाही अता कई। हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम खे बादशाही अता कई, ख़लीफ़तुल्लाह फ़िल अर्ज़ बणियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला बादशाही अता कई। उन खां अलावा ॿिया बि केतिरा ई इंसान हिननि जे ख़ानदान मंझां नेक बादशाह गुज़रिया, जेके फ़क़ति बादशाह हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलातु वस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, इहे बादशाहनि सां गॾोगॾु नबी बि हुआ। त अल्लाह तबारक व तआला हिननि खे जहान वारनि ते फज़ीलत इन नमूने सां ॾिनी जो हिननि खे ज़ाहिरी ऐं बातिनी नेमतूं ॾिनई, बादशाहियूं ॾिनई, नबूअत ॾिनई। वॾी ॻाल्हि त जेके क़ुरान मजीद खां अलावा जेके 3 वॾा आसमानी किताब हुआ, उहे बि बनी इसराईल जे अंदरि जेके नबी पैदा थिया उन्हनि खे मिलिया। तौरात, ज़बूर, इंजील। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे तौरात मिलियो, ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम खे मिलियो, इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मिलियो। इहे ज़ाहिरी नेमतूं हूं, बादशाहत जो मिलणु, दुनियाई इज़त, बातिनी नेमतूं, नबूअत जो मिलणु, ख़लीफ़तुल्लाह फ़िल अर्ज़ बणजणु, हुकूमत जो मिलणु। काफ़ी सारा इन्हनि जे क़ौम जे ख़ानदान जा माण्हू इन नेमतुनि सां सरफराज़ थिया। त अल्लाह तबारक व तआला फरमायो, अन्नी फ़ज़लतुकुम अलल आलमीन, मूं फज़ीलत ॾिनी तव्हांखे जहान वारनि ते। उम्मत मुहम्मदिया जी फ़ज़ीलत बनी इसराईल खां बि मथे आहे। पर हीउ जेको अल्लाह तबारक व तआला ख़िताब फरमायो आहे, उन्हनि जे वक़्त ऐं ज़माने जी ॻाल्हि आहे, जंहिं ज़माने में ही अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जा पाबंद हुआ। ओॾी महिल हिननि खां वधीक फज़ीलत अल्लाह तबारक व तआला ॿिए कंहिं शख़्स खे न ॾिनी जेका बनी इसराईल खे मिली। कंहिं क़ौम खे इहा फज़ीलत ऐं शरफ़ हासिल न हो जेको शरफ़ बनी इसराईल खे हासिल हो। पोइ जॾहिं नबियुनि जी तालीम खे छॾियूं, वक़्त जे पैगम्बर ते ईमान न आंदऊं, अल्लाह तबारक व तआला सां कयल वाइदे ख़िलाफ़ी कयूं, त रब ज़ुल जलाल हिननि खे वरी दावत ॾिनी, जेकॾहिं तव्हां
साॻी उहा इज़त, साॻी फज़ीलत, साॻियूं नेमतूं जेकॾहिं वरी चाहियो था त मुहम्मद मुस्तफ़ा ते ईमान आणियो। मुहम्मद मुस्तफ़ा जे मथां जेको क़ुरान नाज़िल मूं कयो आहे उन ते ईमान आणियो। ऐं वतक़ू डिॼो, वतक़ू यौम ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैया, ऐं डिॼो उन ॾींहं खां जंहिं ॾींहं ते न किफ़ायत कंदो हिकिड़ो शख़्स ॿिए शख़्स जे तरफ़ खां। वला युक़बलु मिनहा शफ़ाअतुन, ऐं न क़बूल कई वेंदी उन शख़्स जे तरफ़ खां का शफ़ाअत, का सिफ़ारिश बि क़बूल न कई वेंदी। वला युख़ज़ु मिनहा अदलुन, ऐं न वरितो वेंदो उन शख़्स खां को बदिलो, को फ़िदियो, को माल, को मता, को एवज़। वला हुम युनसरून, ऐं न मदद कया वेंदा। असुल ॻाल्हि हीअ आहे त बनी इसराईल में फ़ख़ुरु हो, तकबुर हो। कहिड़ो? उहो फ़ख़ुरु ऐं तकबुर करे चवंदा हुआ जेकॾहिं असां मुहम्मद मुस्तफ़ा ते ईमान न आंदो, क़ुरान ते ईमान असां न आंदोसीं त असांजा अबा ॾाढा नेक ऐं सालेह गुज़रिया आहिनि, असांजे ख़ानदान में नबूअत रही आहे। असांखे पंहिंजा अबा ॾाढा सिफ़ारिश करे अलाह तबारक व तआला खां छॾाईंदा, अलाह तबारक व तआला खां असांखे आज़ादी ॾियारींदा, अज़ाब खां असां बची वेंदासीं। त अलाह तबारक व तआला हिननि खे ख़बरदार कयो। उमूमी तौर ते इंसान खे, मुजरिम खे जॾहिं गिरफ़्तार कयो वेंदो आहे, उन गिरफ़्तारीअ मां आज़ादी जा हूंदा आहिनि चंद तरीक़ा। सभ खां पहिरियों तरीक़ो हूंदो आहे त उन शख़्स जो को ज़ामिन बणिजे, त हिन शख़्स जो मां ज़ामिन आहियां, हीउ केॾांहुं भॼंदो न, हिन खे कोर्ट में मां पेश कंदुसि। जेकॾहिं हिन जे मथां को कर्ज़ु वग़ैरह आहे या को माल वग़ैरह हिन जे मथां आहे त उहो मां तव्हांखे भरे ॾींदुसि, शख़्सी ज़मानत कराइजे। ॿियो तरीक़ो हूंदो आहे त सिफ़ारिश जे ज़रिए सां उनखे छॾाइजे। माण्हू सोर्स हलाईंदा आहिनि, सिफ़ारिश कराईंदा आहिनि, साईं फलाणो माण्हू असांजो ॿधिजी वियो आहे, फ़ोन कयो। उन मुजरिम भली 100 खून करे जेल में वेठो हुजे, सज़ा जे अंदरि हुजे, सिफ़ारिशी फ़ोन अची वई दुनिया में, उहो आज़ादु थी वियो। त ॿियो तरीक़ो हूंदो आहे सिफ़ारिश सां माण्हू छॾाइजी वेंदो आहे। टियों तरीक़ो हूंदो आहे फ़िदियो, जुर्मानो ॾेई करे उहो माण्हू आज़ादु थी वेंदो आहे, जुर्मानो भरे करे आज़ादु थींदो आहे। चोथों तरीक़ो आख़िरी जेको हूंदो आहे, जेकॾहिं सभु तरीक़ा नथा हलनि त जिथे उहो माण्हू क़ैद आहे उते हमिलो करे उन खां ज़ोरीअ उन क़ैदीअ खे छॾाए ऐं भॼाइजे। अलाह तबारक व तआला बनी इसराईल खे ख़बरदार कयो, बनी इसराईलो तव्हां इन तकबुर में न रहो त रब ज़ुल जलाल जे साम्हूं असांजा अबा ॾाढा सिफ़ारिश कंदा। उन ॾींहं खां डिॼो जंहिं ॾींहं ते को इंसान ॿिए जे तरफ़ खां किफ़ायत न कंदो, को इंसान तव्हांखे छॾाए कोन सघंदो। वला युक़बलु मिनहा शफ़ाअतुन, ऐं न क़बूल कई वेंदी उन्हनि खां शफ़ाअत, सिफ़ारिश क़बूल न कई वेंदी। वला युख़ज़ु मिनहा अदलुन, ऐं न वरितो वेंदो उन्हनि खां जुर्मानो, जुर्मानो ॾेई करे छॾाइनि तव्हांखे, को माल मताउ ॾेई करे छॾाइनि। अहादीस पाक में आयो आहे त काफ़र क़यामत जे ॾींहुं अज़ाब में जॾहिं गिरफ़्तार थींदा, उहे चवंदा जेकॾहिं असां वटि ज़मीन ऐं ज़मीन जे अंदरि जेको कुझु माल ऐं मताउ ऐं सोन वग़ैरह हुजे, उहो असां हिननि खे ॾियूं त असांजी जान छुटे। रब फरमाए वला युख़ज़ु मिनहा अदलुन, इन्हनि खां जुर्मानो बि न क़बूल कयो वेंदो, न वरितो वेंदो। वला हुम युनसरून, इन्हनि जी मदद जे लाइ बि केरु कोन ईंदो जो इन्हनि खे अज़ाब मां छॾाए अची करे। त अलाह तबारक व तआला इन्हनि खे नेमतूं यादि ॾियारे इन ॻाल्हि जे तरफ़ आमादा करण जी कोशिशि कई त तव्हां जेको आहे सो पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे मथां जेके मूं रब तव्हांजे अबनि ॾाॾनि ते नेमतूं कयूं उहे यादि कयो। छो ना शुक्रा थिया हो, छो रब ज़ुल जलाल जे दर खे छॾियो अथव, छो अलाह तबारक व तआला जे सां कयल वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई अथव। तव्हांजे मथां त मूं रब नेमतूं कयूं, नेमतुनि जो शुक्र अदा कयो हा, पंहिंजे रब जा फर्मा बरदार थी वञो हा। रब ज़ुल जलाल सां जेको वाइदो कयो उनखे तव्हां सुहिणे नमूने सां पाड़ियो हा। तव्हांजे मथां हक़ इहो हो, पर तव्हां अल्लाह तबारक व तआला सां कयल वाइदे में
कूड़ा थी पियो। रब ज़ुल जलाल जे मोकिलियल प्यारे पैगम्बर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान कोन आंदो ऐं क़ुरान जे मथां तव्हां ईमान कोन आंदो। क़ुरान जे मथां ईमान आणण जी ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जे मथां ईमान आणण जी तव्हांखे वरी दावत ॾिनी वई। वरी अव्हांखे पुराणियूं नेमतूं रब ज़ुल जलाल यादि ॾियारियूं। उन जे बावजूद बि जेकॾहिं तव्हां नथा सम्झो, बाज़ नथा अचो, मुहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजो रहबर ऐं रहनुमा नथा मञो, पोइ क़यामत जे ॾींहुं पंहिंजे अंजाम जेको तव्हांजो थियणो आहे उन जे लाइ तयारु थी वञो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॻिते बनी इसराइल जो किसो हलंदो। अल्लाह तबारक व तआला हिन जे मथां कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं कयूं, फ़िरौन जे हिनखे फ़िरौन वारनि खां कीअं निजात ॾिनी ऐं ॿियूं जेके काफ़ी शयूं आहिनि उहे अल्लाह तबारक व तआला बयानु फ़रमाईंदो। वाह अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़दुरु ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल थींदड़ क़ुरान जे हर हिकु आयत जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।